जिनकी शान जुदा, सारे नबियों में गए जिनकी शान जुदा, शान जुदा। उन पे भेजे हरदम दुरूदो सलाम खुदा, उन पे भेजे हरदम दुरूदो सलाम खुदा। अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलामु अलैका हबीबी या नबी अल्लाह या रसूल अल्लाह। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसो था शाइन टीवी न्यूज़। हाज़िर थियो आहे नज़ीर अहमद पिता। तव्हांखे ख़बर ई नालो अल बारी स्टाफ न्यूज़ जी हिन महिल सस्तो आहे मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि रैली आई आहे जेकी इसाक पिताफी ॿोॾो हाणे रवंदो आहे यारे लुंड ॾे वधीक सां रिपोर्ट वठंदासीं। इजाज़त पिताफी जी जी हिन वक़्तु रैली कढी वई आहे जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां। रैली जेका आहे ॻोठ इसाक पिताफी खां अलबारी स्टाफ ते पहुती आहे ऐं रैली जा जेके अॻुवान आहिनि सरपंच आहिनि मौलवी मोहम्मद इलियास कादरी साहब, उनखां पोइ जेके आहिनि मौलवी ख़ादिम हुसैन पिताफी साहब, उस्ताद अब्दुल रहीम पिताफी, जंहिंजी अॻुवाणी में जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां हीउ जेको आहे जलूस कढियो वियो आहे। हर पासे सरकार की आमद मरहब जा नारा लॻाया विया आहिनि। वधीक जेका आहे असीं ॻाल्हि ॿोल रखंदासीं आलमन सां, आलमन जा अचो था वीचार ॿुधूं। अस्सलाम वालेकुम। हीअ असांजी रैली जेका ॻोठ इसाक फ़कीर पिताफी मेहरानी खां रवानी थी ॾाढे इल्म दीन ऐं ख़लीफ़ा मोहम्मद असलम जे निगरानी में अल्हम्दुलिल्लाह लबैक या रसूलल्लाह कमेटी जे इंतिज़ामिया हेठि हीअ रैली साजन अॾे खां थी बारी अॾे ते पहुती आहे ऐं इंशाअल्लाह उनखां बाद में यारो लुंड लांढी ऐं मदरसा जामिया सिद्दीक़िया अनवार मुस्तफ़ा में इख़्तिताम थींदी। एजाज़ अहमद साहब आज महबूब जो मिलाद आ जीअं त कंहिं शाइर फरमायो आहे निसार तेरी चहल पहल पर हज़ारों ईदे रबीउल अव्वल, निसार तेरी चहल पहल पर हज़ारों ईदे रबीउल अव्वल, सिवाय इबलीस के सभी तो जहाँ में खुशियाँ मना रहे हैं। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब आका नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जी ख़ुशी आहे। जीअं त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कलाम पाक में इरशाद फरमायो आहे इन्ना आतैना कल कौसर फसल्लि लिरब्बिका वनहर इन्ना शानिअका हुवल अब्तर। तो दुश्मन चवण लगा, कुफार चवण लगा हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी अस्तगफिरुल्लाह नक़ल कुफर कुफर ना बाशद, त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी नस्ल ख़त्म थींदी थी वञे अस्तगफिरुल्लाह। त अल्लाह तबारक व तआला इहो ऐलान कयो ए मुंहिंजा महबूब तव्हां ग़मगीन न थीजो, मां तव्हांखे हौज़ कौसर अता करे छॾियो आहे। त हौज़ कौसर मां मुराद मां कसीर तादाद में पंहिंजी जमात में जमात अहल सुन्नत पैदा कंदुसि जो को जंहिं जगह ते उहा जगह न हूंदी मुंहिंजा महबूब जंहिं जगह ते तुंहिंजो ज़िक्र न हुजे, हर जगह ते तुंहिंजा चर्चा हूंदा। अॼु तूं ॾिस उहो शैतान ज़लील रुसवा ऐं ख्वार आहे। अॼु उहो ॾिसो जीअं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम में अल्लाह तबारक व तआला इरशाद गिरामी क़ुर पाक में आहे त इन्ना आतैना कल कौसर, उहो ई तव्हां तफ़सीर ॾिसो क़ुर पाक जी, तव्हां खोले ॾिसो उहो ई तादाद आहे, उहे उलमा आहिनि, उहे आलिम दीन आहिनि जेकी उहे अल्लाह जा कामिल वली आहिनि जेकी पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुतबा जो मिलाद मल्हाइनि था। असांजी अॼु ख़ुशी आहे हिन मदरसे फ़कीर मौलाना मोहम्मद इलियास कादरी जे मदरसे में मस्जिद में बारी अॾे ते इख़्तिताम थियो त असांजी इहा दुआ या अल्लाह असांजे बच्चनि खे असांजी आइंदा वारी नस्ल खे आशिक़ रसूल बणा, असांजी आइंदा वारी नस्ल के आशिक़ रसूल पूरी जमात के जमात अहले सुन्नत जो ऐलान फरमा। अल्लाहुम्मा आमीन। लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक। आरफीन पीसे मोहम्मद राशिद रोज़े धनी रडी अल्लाह ताला अन्हो पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिलाद मल्हाईंदा हुआ। मिलाद जे मौक़े ते पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धनी रडी अल्लाह ताला अन्हो आयल जमायत सगोरी जा पंहिंजे दस्त मुबारक सां जमायत सगोरी जा हथ धोराईंदा हुआ ऐं जमायत जा माण्हू अर्ज़ु कंदा हुआ त क़िबला मां हथ न धोरायो।
पीर सिंह बादशाह रडी अल्लाह ताला फरमाईंदा हुआ तव्हां अॼु मुंहिंजा न बल्कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा महिमान आहियो। असांखे अल्लाह वारनि खां इहो तरीक़ो आहे मिलियल आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिलाद मल्हाइणु जाइज़ आहे ऐं मल्हाइणु घुरिजे, असांजे वलियनि जी सुन्नत आहे। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुझे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वद हदीस पाका लमा अंता वबातल अर्द ए मुंहिंजा आका जॾहिं अवां जी विलादत बासादत थी त अवां जी विलादत सां ही ज़मीन जेका आहे सभु रोशन चमकी पई ऐं मुंहिंजे हुज़ूर अलैहिस्सलातु वसलाम जंहिंजे लाइ हुकुम कयो वियो ए मुंहिंजा आका जॾहिं अवां जी विलादत बासादत थी त ही जेका धरती जा किनारा आहिनि अवां जे नूर सां रोशन थी पिया। ऐं उन खां बाद ॿी हदीस पाका अल्लज़ी मुख़्तारो युहलिकल बेयादकल कुफ़ार ए मुंहिंजा आका अलैहिस्सलातु वसलाम जॾहिं अवां धरती ते ईंदा हुए मुंहिंजा मुख़्तार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं अवां जी धरती ते रवानगी थींदी त अवां जे अचण सां ही कुफ़र गुमराही ऐं कुफ़ार बि जेके आहिनि अवां जे हथनि खां हलाक थींदा। ए हुज़ूर अवां इहो नबी आहियो जेको मुंहिंजी उम्मत मुस्लिमा खे बुत परस्ती को पा कंदा वे ऐं अवां जे अचण सां बुत जी परस्ती बि ख़तमु थी वेंदी ऐं जाॾे कारे हुज़ूर अलैहिस्सलाम में झंडा गूंजिजी पवंदा। वमा इल्लल बलागुल मुबीन। ना बाज भी ओजाई मंगा री थंबे री थूणिए तू छपर तू छा कुजाड़ो कहाँ तोखे मालूम सबकी। अल्लाह जे प्यारन बानन बे अल्लाह तबारक व तआला बे हिन अर्श फर्श ते बीही करे पंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो मिलाद मल्हायो आहे। मुसलमानो तव्हांखे बि दावत थी ॾिजे त हिन ॾींहंनि खे मल्हाए करे तव्हां पंहिंजे ख़ुशियां हासिलु कयो। हज़रत रोज़े धणी सरदार रहमतुल्लाह अलैहिस्सलाम जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उर्स मुबारक मल्हाईंदा हुआ। हाँ असां हुर जमायत बि मल्हाईंदा आहियूं। लब्बैक या रसूल।